अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ॾिसंदड़ दोस्त ख़ुशि ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदव। जीअं त हिन वक़्तु मां मौजूदु आहियां बलोचिस्तान वंगू जबल ते ऐं अॼोको असांजो सफ़र आहे ख़ुशदार ताईं। तो वंगू खां ख़ुशदार ताईं तव्हां दोस्तनि खे मुकमल व्लॉग ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ 4-5 ॾींहं जो असांजो सफ़र आहे बलोचिस्तान ताईं। तो इंशाल्लाह बलोचिस्तान जी जेका बि ख़ूबसूरती थी तव्हांखे नेक्स्ट व्लॉगनि में ॾिसंदासीं ऐं अॼोको व्लॉग उमेद कंदासीं तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। हींअर जेको आहे उहो वंगू खे क्रॉस करे आया आहियूं। हींअर हिकु नंढो शहर ईंदो करख खां पोइ जेको आहे उहो ख़ुशदार जेको आहे मेन ज़िलो आहे उहो शहर स्टार्ट आहे। हींअर रस्ते में जेको आहे माशाल्लाह उस्ताद बि जेको आहे उहो हारून थो वॼाए। मौसम जी ॻाल्हि कजे त तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत जेका बलोचिस्तानी मौसम आहे। तमामु जेके थधिड़ियूं हवाऊं स्टार्ट आहिनि ऐं हेॾो मुंहिंजो जेको आहे तमामु प्यारो दोस्त वहीद अली गर्मी मां निकितई ऐं हिते मौसम कीअं आहे? तो वहीद अली साईं तुंहिंजो सुबुह ऐं तुंहिंजो शहर ई छा ॻाल्हि कजे, तमामु जन्नत ऐं ॿाहिरि जेका असांजे सिंध जी साइड जेका गर्मी हुई यकीन कयो तमामु असांजी ख़राबु जेका उहा हालत थी ऐं हिते माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत ऐं जेके थधिड़ियूं हवाऊं स्टार्ट आहिनि बाक़ाइदा। तो हींअर हलूं था वधीक जेका रस्ते ख़ूबसूरत आहे उहो तव्हां दोस्तनि खे ॾिसंदा हलंदासीं। ऐं जेको हीअ आहे असांजो कोच माशाल्लाह तमामु ज़बरदस्त कोच आहे ऐं ड्राइवर जेके आहिनि तिन तमामु ज़बरदस्त माण्हू हुया ऐं मुंहिंजा बाक़ाइदा दोस्त थी विया आहिनि। उन तव्हां दोस्तनि खे उन सां मिल रहा आहियां। बाक़ी मौसम माशाल्लाह बलोचिस्तानी 1 नंबर ऐं उस्ताद खैर ही रहो लजी तो थे समझे मुंशी क्लीनर ऐं उस्ताद साहब उस्ताद ओके अल्हम्दुलिल्लाह। उस्ताद जेको आहे माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ड्राइवर आहे, बाक़ाइदा हैवी ड्राइवर आहे ऐं उस्तादी जेको आहे तूं असांखे बाक़ाइदा टाइम सां 12 बजे सिंध मां निकिता हुआसीं पंहिंजे शहर दादूगा। हींअर तक़रीबन 4 थी विया आहिनि करख पहुची विया आहियूं। तो हींअर वधीक हलूं था रस्ते जेका बि ख़ूबसूरती ऐं जेके सीन थींदा उहे तव्हां दोस्तनि खे शेयर कंदासीं।
माशाल्लाह दोस्तों ही तो बलोचिस्तान या सीन इन पानी के चवंदा आहिनि पैछा भलोंक खोड़ी भलोंक खोड़ी तमाम ज़बरदस्त खूबसूरत बलोचिस्तान खुशदार या सीन आहिनि भलोंक जेको आहे तो वो इंशाल्लाह तव्हांखे के नेक्स्ट व्लॉग में मुकम्मल दसंदासीं। उस्ताद महबूब वहीद अली ऐं उस्ताद आमिर नज़ारे भी बहुत ज़बरदस्त है एसी दोस्त जेको आहे त क्लीनर आमिर अली के वो मुंशी क्लीनर हाँ सिंधी ॻाल्हाए कोन थो सघे सभु बरोच गॾु थिया आहिनि दोस्तो अॻे बुरो मतिलबु अॻियां वञी था तमामु ख़ूबसूरत सीन हीअं चारो जेको दोस्त आहे हारून ॾे चए थो जल्दी करे अचो हीअ जेको दोस्तो सीन आहे भलोंक हीअ तमामु ख़ूबसूरत एक पिकनिक पॉइंट है जो टिकटॉक से ॾींहुं वीडियो घना वायरल आहिनि वो इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे नेक्स्ट के व्लॉग में मुकम्मल ॾसंदासीं। फ़िलहाल कोच हींअर असां तैयार आहे कोच ते चढ़ूं ऐं खुशदार जो अॻु जो जेको सफ़र आहे उहो तव्हां दोस्तनि खे ॾसूं। हाँ उस्ताद इंतज़ार ख़त्म ब्रेक उस्ताद वाह उस्ताद वाह उस्ताद मंजूर अली उस्ताद माशाल्लाह बलोचिस्तान तुंहिंजो तमामु ख़ूबसूरत आहे तमामु ख़ूबसूरत सीन आहिनि ऐं हीअ जेको पिकनिक पॉइंट आहे हिनखे चवंदा आहिनि भलो घर मतलब आगे है घर माशाल्लाह दोस्तों खुशदार शहर ते खैर खैरियत से पहुंची विया आहियूं ऐं खुशदार शहर इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में तव्हां दोस्तनि खे जेको आहे खुशदार शहर विज़िट कराईंदासीं ऐं अॼोको व्लॉग उम्मीद कंदासीं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो जे पसंदि आयो हुजे त चैनल खे सब्सक्राइब लाइक कयो इंशाल्लाह ज़िंदगानी रही ॿिए कंहिं व्लॉग में मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।